मियाँ साहब, मीरपुर माथिलो विच शहर में हथियारबंदनि हथां मुमताज़ चिजण खे बेदर्दी सां क़तल कयो वियो आहे। 3 ॾींहं 2 रातियूं गुज़री वियूं आहिनि, मतिलबु 3 रातियूं 2 ॾींहं गुज़री वियूं आहिनि। हिन महिल ताईं हिकिड़ो बि जवाबदार गिरफ़्तार न थियो आहे। इन हवाले सां तव्हां सिंध गवर्नमेंट ऐं पुलिस जे हवाले सां कुझु चवणु चाहींदो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब खां पहिरें त मां इन वाक़े जी मज़म्मत कयां थो। इंतिहाई अफ़सोसनाक वाक़ियो आहे। हाजी मुमताज़ अली ख़ान शरीफ़ नफ्स, शरीफ़ तबा इंसान ऐं इंसान दोस्त माण्हू, हर कंहिं सां मुहबत सां अख़लाक सां पेश अचण वारो माण्हू, नंढे वॾे सां हर कंहिं जी ख़िदमत करण वारो माण्हू, उनजो वाक़ियो ई दर्दनाक, इहो क़ाबिल मज़म्मत आहे, क़ाबिल अफ़सोस आहे। असांजी भरपूर तरीक़े सां असांजी पार्टी पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल ऐं उनजी क़यादत बि राब्ते में आई असां सां, ऐं उहा बि इन वाक़े जी मज़म्मत करे थी। ऐं असां हर हवाले सां गोरसा सां गॾु आहियूं, जेकी बि हिकमत अमली उहे जोड़ींदा। बाक़ी पुलिस जी कारकर्दगी अव्हांखे पाण खे ख़बर आहे, ज़िले घुटकी जे अंदरि सिफ़र आहे ऐं एतिरा वाक़ियात इहे थियनि पिया, रूनमा थियनि पिया, लेकिन असांजी पुलिस आराम सां सुतल आहे, असांजा अफ़सर सुतल आहिनि, कोई बि कार्रवाई नथी थिए। हे वाक़ियो थियो आहे, ॿियों ॾींहुं गुज़री वियो आहे, या का बि चीज़, का प्रोग्रेस, का पेशरफ़ साम्हूं न आई आहे। त लिहाज़ा असां सिंध हुकूमत खां इन चीज़ जो मुतालबो कयूं था त इन चीज़ जो भरपूर तरीक़े सां एक्शन वरितो वञे ऐं SP घोटकी खे पाबंद कयो वञे, जो कातिल जेको आहे जल्द अज़ जल्द गिरफ़्तार कया वञे। मियाँ साहब, उधर ख्वाही ते तक़रीबन PP जा सभु चूंडियल नुमाइंदा ऐं अॻुवान पहुता आहिनि। उन्हनि दवाऊं वॾियूं कयूं जो असां मुमताज़ साहब जे कातिलनि जी गिरफ़्तारी जी फौरी कोशिशि कयूं पिया, पर उन्हनि जो बि नतीजो ज़ीरो निकितो आहे। सिंध गवर्नमेंट बि का दिलचस्पी नथी ज़ाहिर करे। इन हवाले सां तव्हां कुझु चवंदो? छा सिंध गवर्नमेंट खां डायरेक्टली तव्हां को राब्तो करे सघो था? बिल्कुलु, असां पंहिंजी क़यादत सां ॻाल्हाईंदासीं ऐं असांजी क़यादत जेको आहे पीपल्स पार्टी जी, अव्हां ख़बर आहे सिंध जे अंदरि हुकूमत आहे, त पीपल्स पार्टी जी क़यादत सां जेको आहे राब्तो कयो वञे ऐं उन ते ज़ोर विधो वञे जो पंहिंजे अफ़सरान ते, ज़िले घोटकी जे अंदरि जेका बि अफ़सर आहिनि, ख़ासि करे SSP घोटकी, उन ते ज़ोर विधो वञे जो कातिलनि खे जल्द अज़ जल्द गिरफ़्तार कयो वञे। बाक़ी अचनि था, सभु दावा कनि था, हर नओं वाक़ियो जॾहिं बि पेश अचे थो त असांजा जेका हुकुमरान आहिनि उहे दावाऊं त वॾियूं कंदा आहिनि, लेकिन रिज़ल्ट उनजो सिफ़र हूंदो आहे, हमेशह सिफ़र हूंदो आहे। त लिहाज़ा हीअ बि ताज़ो वाक़ियो आहे, हर कोई अचे थो ऐं वॾा वॾा दावा करे थो, लेकिन असां तॾहिं मुतमइन थींदासीं जॾहिं कातिल गिरफ़्तार थींदा ऐं उन्हनि खे कैफ़र किरदार ते पहुचायो वेंदो। मियाँ साहब, तव्हां पाण बि चई विया हो जो तव्हां इन्हनि मुमताज़ जे लवाहिकीन सां, वारसनि सां गॾु आहियो, पर हुननि जो इरादो आहे ज़बरदस्त एहतजाज करण जो, मरण घड़ी जे हिसाब सां जेके अगारी ॻाल्हियूं करनि पिया। तव्हां इन हवाले सां केतिरो इन्हनि जो साथ ॾींदो, या तव्हांजी पार्टी छिजड़नि सां, छिजड़ बिरादरी सां केतिरे क़दुरु साथ ॾींदी? सर, बिल्कुलु, असां गॾु आहियूं ऐं हिननि सां असांजो हिकु ताल्लुक़ आहे, दोस्ताना ताल्लुक़ आहे। हर ॾुखी सुखी में असां हिक ॿिए जा मुआमिन रहिया आहियूं, मददगार रहिया आहियूं, गॾु रहिया आहियूं। सियासी हवाले सां बि हाजी मुमताज़ अली ख़ान जॾहिं बि असांजी इलेक्शन थी आहे, या सियासत खां हटी करे बि हिकु असांजो ताल्लुक़ आहे, उहे असां सां हमेशह गॾु रहिया आहिनि। बिल्कुलु, असां वुरसा जी जेकी बि हिकमत अमली हूंदी, कोई एहतजाजी तहरीक शुरू करनि था या कंहिं बि हवाले सां अगरि इंतिज़ामिया एक्शन नथी खणे, त बिल्कुलु असां वुरसा सां गॾु आहियूं। असांजी पार्टी पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल ऐं असांजी ख़ानका बरचुंडी शरीफ़, उनजा लखे जमात, मुरीद, मुतक़िदीन, सभु असां वुरसा सां गॾु आहियूं। वॾी महिरबानी साईं। महिरबानी।